इन्नमा युरिदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम अर्रिज्सा अहलल बैत सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक वसल्लम। बिरादरान इस्लाम, अल्लाह ताला तव्हांजे मथां रहमतूं फरमाए, असांजे मथां रहमतूं फरमाए। तव्हां जो मोहब्बत ऐं अदब वारी लिखो अल्लाह पाक जे ख़ातिर उनके हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत में सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बचवा जन्नत के नौजवान का सरदार सुहान सैयद इमाम आली मकाम सदर का शहजादा हावेली मुबारक मदीने जे साईं ऐं उहे सच्चा गुलाम जब हेॾे कूफर के कीसन सख़्तियुनि में कदम मुबारक खां परे न थिया ऐं करबला जे मैदान में एक लाजवाब कुर्बानी सोने इमाम सां जब गॾु ॾिनी। इहो करबला जे तारीख़ जो हिकिड़ो अणविसरजड़ वाक़ियो मुसलमाननि जे दिलनि खे त यादि आहे पर ग़ैरनि खे बि यादि आहे। पर जेके दर मुबारक में उमेद जूं अखियूं रखियूं वेठा आहिनि मदीने जे सोने साईं जे दर मुबारक में महबूब के बचड़नि के दर मुबारक में उन्हनि जे त दिलनि ते हे कुर्बानी सदाई लिखियलु आहे। करबला शरीफ़ जो वाक़ियो अल्लाह पाक ॼाणे थो त असां पंहिंजे हादी रहबर मुर्शिद कामिल मशवर वारे साईं खे सदाई यादि वेठो, सदाई इन शइ ते रोईंदे ॾिठो। संदन जी मोहब्बत सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां खिली हुई ऐं उन जो अंदाज़ो संदन जे अदब ऐं मोहब्बत खां लॻाए सघिजे थो। उन ॾींहुं हिकिड़ो अहल बैत सैयद हो, मोटर साइकिल ते वेही बि न पियो सघे, सॻियुनि ते झूर पुराणो रेड़ी रखी ॼण विहारियोसीं। उहो पियो ॾसे त असां नंढड़ा आहियूं, ॿारहं वही आहे, रशीद वकड़ के पासे में असांजा मुरीद हा, पोइ उन्हनि ते वियासीं, ॿाहिरि रहासीं, पोइ उते वियासीं। उन्हनि असांखे ॿकरी ॾिनी, असांखे मुरीद हा अदर जा। हाणे असां इहा ॿकरी खायूं रईस क़िनाल सां निकितासीं त लाखानी वञी विकिणियोसीं। पुराणी ॻाल्हि आहे। जंहिं महिल साईं बादशाह जे ॻोठ में लंघियासीं त मस्जिद शरीफ़ ॾिठीसीं, बुख लगी, पंधरो कयोसीं। असां हेॾे वञूं था, कुझु खाऊं पीऊं, ज़रूरु ख़्यालु कंदा। उते वियासीं, मशहूर वारा साईं हा, असां अॻ में ॾिठा कोन हा, पोइ असांखे ॾसियो त असां सैयद अहल वेंदा आहियूं। ॾाढो प्यारु ॾिनऊं, कुर्ब ॾिनऊं, असांखे मानी खारायूं। पोइ असांखे चऊं त साईं तव्हां काॾे था वञो? असांजो इलाक़ाणी वञूं था, मुरीदनि जी इहा ॿकरी उहा विकिणंदासीं, ग़रीब सैयद आहियूं, पैसा ख़बर फरमायूं साईं हाणे ॿकरी छा कयूं? पोइ पाण हावेली ते विया, पैसा खणी आया, मुंहिंजे खीसे में विधो, मुंहिंजे भाउ जे खीसे में विधो, पैसा ॾाढा ख़ुशि थियासीं। पोइ ॿकरी काहे लाड़काणे निकितासीं त रईस किनार ते टाप ते चढ़ी जंहिं महिल खीसनि में हथु विझूं त उन टाइम में 40 रुपया हुन अहल बैत जे खीसे में, 40 रुपया हुन अहल बैत जे खीसे में। जेको असां ॾाढा ख़ुशि थियासीं, तमामु वॾा पैसा। लाड़काणे ते पहुतासीं, पीढ़ीअ ते असांजी ॿकरी जी क़ीमत अहल बैत हुजण जे नाते 60 रुपयो पई, न त कोई घटि ई। अॼु ॿकरी 10-12 हज़ार ते हूंदी, घटि त कान हूंदी मुंहिंजा सोना। इन टाइम में एॾी दुनिया महबूब जे बचड़नि ते लुटाइनि, जंहिंजी बचड़नि सां एॾी मोहबत हुई त उन मदीने जे साईं सां केॾी मोहबत। उन मुर्शिद करीम असांखे मोहबत सेखारी। हे जेके हिन मौक़िया महरम शरीफ़ जा, हे संदन जे महबूब जे बचड़े जे क़ुर्बानी जा इला सवाल आहे। उहो किरदार ऐं उहा क़ुर्बानी जेका करबला में अदा कई वई आहे महबूब जे बचड़े जे तरफ़ां, इहा क़यामत ताईं हर दौर जे मज़लूम ऐं मजबूर खे हिकिड़ो वलवलो अदा फरमाई, जेका महबूब जे बचड़े अदा फरमाई आहे। करबला जी ज़मीन ते रब जी हाक
हाकमियत कायम करण जे लाइ महबूब जा बचड़ा विया छो त पाण हक़ जा निगहबान हुया हुकूमत जे लाइ कोन विया रब जी हाकमियत कायम करण विया मुंहिंजा सोना इन मारके हक़ में हक़ीक़त में मारके हक़ इहो आहे जेको करबला में थियो आहे पंहिंजी आल औलाद जी कुर्बानी ॾिनऊं पंहिंजे साथियुनि जी कुर्बानी ॾिनऊं पंहिंजे जान जी कुर्बानी ॾेई हिकिड़ो ऐलान फरमायूं जेको ॿुधंदो आहे त सरदाद नदाद दस्त तर दस्ते यज़ीद हक़ा ये बना ला इलाहा हसन हुसैन इहो मुंहिंजे साईं जो कमु आहे शहीद करबला उहा हस्ती उहा अज़ीम हस्ती हज़रत अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मां ॾिठो त मुंहिंजे आका जे सीने मुबारक सां इहे ॿई नंढड़ा शहज़ादा खेॾनि पिया मदीने जे सोने साईं जे सीने मुबारक सां छाती मुबारक सां लेटनि पिया खेॾनि पिया इहे चिमिड़ा पिया त मां अर्ज़ु कयो करीमन खे त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमा भला इन्हनि सां एॾी मोहबत रखो था साईं जे सीने मुबारक ते छाती मुबारक ते ॿई शहज़ादा लेटिया पिया आहिनि पाण फरमायूं हाओ छो न पोइ फरमायूं हे ॿई दुनिया में मुंहिंजा कुल अथई सुभान अल्लाह ऐं दुआ फरमायूं त ए अल्लाह जेको हिननि सां मोहबत रखे उन ॼण मासां मोहबत रखी जंग मासां मोहबत रखी हिननि सां मोहबत रखी तूं बि उन्हनि सां मोहबत रखी हे उन मोहबत जो सचो मिसाल दीन इस्लाम शरीयत जे रोशनी में करबला जे मैदान में हिकिड़े वॾे लश्कर जे साम्हूं 72 ॼणनि सां जेको सरकार जे हिन बचड़े हीअं हक़ जे लाइ सफ़े आरा थिया अॼु उन्हनि जे उन पैगाम खे उन्हनि जे उन ॻाल्हि खे जीअं उन टाइम में सॼण दीन जे बचाइण जे लाइ क़ुर्बानी ॾिनी अॼु अहले सुन्नत वल जमाअत संदन जे उन अज़ीम क़ुर्बानी खे उन दीन जे रोशनी में यादि कंदी सुभान अल्लाह हे असांजा उहे जेके आहिनि इहे आहिनि मुंहिंजा अदा हे जेको करबला जो वाक़ियो आहे इहो हिकु सामिहु नाहे पर इंसानियत जे तारीख़ जो हिकिड़ो रोशन बाब आहे रोशन दर आहे जेको सेखारे थो त हिकु मुस्लमान जे लाइ हक़ जे लाइ बीहे या उनजी ईमान जी अलामत महरम शरीफ दही मुहर्रम हराम जेदम शरीफ ये अच्छे लिबास खे कारे में लिबास में तब्दील करण जो नालो नाहे ये कारे किरदार खे अच्छे किरदार में तब्दील करण जो नालो आहे सुभान अल्लाह ये वही नहीं है ये उहे सबक है अल्लाह ताला जन के या मोहब्बत अता फरमाई आहे मजा सुना हे उन्हनि जे लाइ हर कंहिं माण्हू जे अंदर में हिकिड़ो यज़ीद वेठो आहे असांखे खपे उन यज़ीद खे मारियूं ऐं पंहिंजे हिन वजूद हर कंहिंजो वॾ वॾा कंहिंजो छपड़ा इन वजूद ते अवल हुसैनी तिर्ज़ आणियूं जेका मदीने जे साईं जे मोहब्बत सां ईंदी हे जलसो मुंहिंजो मुर्शिद कामिल लाड़कानी शहर में हिन जा बुनियाद विधा छो त करीमन फरमायो ग़ैबदान नबी फरमायो मदीने जे सोने गोट हिकिड़े दफ़े फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त रब हे दुनिया खणाई मुंहिंजे आदो बिहारी पोइ पाण पंहिंजी तारीफ़ करी मुबारक ईअं करे फरमायूं त मां हिन दुनिया में जेको कुझु थियो आहे जेको कुझु थी रहियो आहे जेको क़यामत में थींदो उहो ईअं ॾिसां थो पाण फरमायूं जीअं मां पंहिंजी तरी मुबारक ॾिसां सुभान अल्लाह अॼु त आहे को पाए तरी जेतिरी आहे दुनिया जा मुल्क पंहिंजे ॾेखारे पर 1500 साल अॻे मुंहिंजे सुहिणे आका पोइ इहो मिसाल ॾिनी सुभान अल्लाह मुंहिंजे मुर्शिद कामिल मशहूर वारे साईं जो इहो फरमान ॿुधी करे पाण फरमायूं त हे साईं से हिकिड़े ॾींहुं माण्हुनि खे कलमो पढ़ाईंदव सुभान अल्लाह त जेको महबूब क़यामत ताईं सभु कुझु ॾिसे थो इंशाअल्लाह ताला असांखे पक आहे त तो असां ग़रीबनि जो हिकु
सुभान अल्लाह महबूब पंहिंजे बचड़नि जे लाइ उन सोणे साईं जी निस्बत में हिकिड़ियूं बि खूब ॿियूं असांजूं उन्हनि जे शान ते न आहे असांजे हाल ते ॿिए असांजूं ॻोढ़ा काननि बि कूड़ा आहे असांजो इहे वेहण बि पर शुक्राना रब करीम जा पोइ बि वेहारी नाले मुबारक खे मथे सुभान अल्लाह ख़ुदा जा माना असां भली कोठा हुजूं पर तुंहिंजो असांजो आका कोजन खे क़बूल करण वारो सुभान अल्लाह अल्लाह ताला हे बि तव्हांजो सदाई आबाद हुजो हे महबूब जे बचड़े जे सदके शल मुश्किलात माफ़ हुजो दुआ करो अॼु जो हिकिड़ो वॾो यज़ीद आहे उन यज़ीद जो नालो यहूदी जीअं करबला में हथे खाली चंद मुसलमान ते साजे हावेली मुबारक तीर तलवार वसाया विया ऐं ज़ुल्मनि जा पहाड़ तोड़िया विया अॼु उहो यज़ीद साॻो उते वेही ग़ज़र जे मुसलमाननि ते नंढड़नि मासूमनि ते बुख जा पप जा पाणी जा हमला करे रहियो आहे दुआ करो त इन यज़ीद खे बि ख़ुदा बर्बाद करे ऐं सदके सुहिणे इमाम जे पोइ हिननि मुसलमाननि जी मदद करे हे असां मुसलमाननि जा किरदार कमज़ोर आहिनि असांजो दीन कमज़ोर आहे असांजी हिम्मत कमज़ोर आहे हेॾा मुसलमान मुल्क आहिनि पर दम न रहियो आहे सोना तॾहिं इहे कम पिया था हलनि हाणे दुआ कनि सवादो असांजो रस्तो ई न रहियो अलाह ताला सभिनी मुसलमाननि जी तकलीफ़ दूर फरमाए सुहिणी सुहिणी संगत आई आहे उलमा आया आहिनि सुलहा आया आहिनि अहल बैत आया है दरगाह वाला आया है तहां महबूब जा परवाना आया है मोहब्बत वाला तहां जे अखियुनि में जी में जान रब करीम मदीने जे सोने महबूब जे हथ मुबारक करबला जे सोने इमाम आली मकाम नौजवान जन्नत जे सरदार जे हथ मुबारक शल दुनिया में भी उहे इनाम ईंदो त आख़िरत में भी ऐं उहा नेकी जेका नेकी साईं ते तारीफ़ करे वियो क़ुरान में साईं मुनी नंबर साईं ने फरमाई अल्लाह कदो रब खैरात में असांखे इहा नेकी ॾींदो खैरात ख़बर कान हुजे बहारी हुजे न पोइ हीअ नमाज़ में हेॾो ॾिसे पियो त हिकिड़े असां वठूं कयसि त उन्हनि ते काबू इहो वरी मां छा था चओ हीअ था चओ पोइ उन्हनि ते रोकायो त नमाज़ खां पोइ हाणे दुआ थो करे अल्लाह साईं हिकिड़ी रहमत मां ते कर बि मदीने जे साईं जे नाले हिन ते कर बाक़ी हिननि ते न कजो पाण ॾाढो मुल्क आहे मदीने जा साईं पाण रब जी रहमत वॾी आहे सभिनी ते चए साईं मूंखे जो ॻाल्हि आहे नमाज़ सो हाणे वरी बि सैयद जी ॻाल्हि थो चयां हिकिड़ो सैयद घोड़ो काए आयो दरगाह अहल बैत साईं बाजा सबक़ पिया ॾियनि मस्जिद में सैयद जो अदब कंदा साईं जो लथो घोड़े तम त घोड़े जे वाग खे वठी मस्जिद में काई पियो हाणे मशहूरु साईं जे घर खां केरु कुझु बि न पियो चए त अहल बैत में केरु चए साईं वेठा साईं सभु मप वारा वेठा हुजनि साईं हेॾो मस्तु काई पियो घोड़ो काई मस्जिद जे दर ते पहुतो त कारी नालो हूंदो ताल हूंदो ॾाढो फको वञी मस्जिद जे दर ते अहल बैत घोड़ो साईं मस्तु काई पियो साईं घणी न कई पर कारी चोरी वठी घोड़ो वठी ॿाहिरि ॿधो साईं शाह साहिबु कावड़ो आयो अची साईं खे चई साईं इनखे फैज़ तूं ॾे त भली ॾे मां ॾियां सां थो छो मां घोड़ो खोली मस्जिद में मां कान पियो अचां पाण पाण ॿधे क़िबला मस्जिद शरीफ़ आहे हे पाक जॻह आहे हे इबादत जी जॻह आहे साईं हिते घोड़ न आणिबा आहिनि माण्हू खे मज़ो जो सवाल न अचे जे मां घोड़ा कायूं पिया ॼाणा त साईं तोखे विहारे मां हुते हे छाजे करे मुंहिंजो को मांखे वठे हाणे मूंखे ॾिस त दुआ त दिलि करे पर कहिड़े हाल में अल्हम्दुलिल्लाह ख़ुदा त महिरबानी कई महबूब जे बचड़े जे सदके सॼो ॾींहुं थधो करे सुभान अल्लाह तव्हांजे विच विच खे क़बूल फरमाए तव्हांजो मुश्किलात दूर फरमाए सलाम जे जेको साईं खे अर्ज़ु कयो त बे औलादनि खे बि दुआ फरमाए बीमारनि खे बि दुआ फरमाए ऐं साईं जा कर्ज़नि मर्ज़नि खे बि दुआ फरमाए फ़क़ीरनि में तकलीफ़ूं उन्हनि खे बि दुआ फरमाए तव्हांजूं तकलीफ़ूं बि दूर थियनि दरगाहनि खे दुआ फरमाए साईं कंबल वारनि जा फ़क़ीर आया आहिनि उन्हनि जे दरगाह जे लाइ दुआ फरमाइजो आलमीन रहमान रहीम जमा सब जो कबूल कर मुझे समय मोहब्बत वाले जो कबूल फरमा उनके हुसैन के सदके हम